आयो लाल सभई चओ झूलेलाल। कल्ह असां सां गॾु अखियूं ॾिठे चमत्कार थियो साईं झूलेलाल साईंअ जो, जंहिंजो साक्षात्कार असां ई न, मुंहिंजे ख़्याल सां बेड़ागढ़ जी संगत बि हूंदी, जिते कल्ह 251 पूज्य सामूहिक बहिराणा पूजन जो आयोजन हो, जिते मां बि कल्ह हुअसि। कल्ह असां शाम जो जॾहिं झूलेलाल घाट, जेके विसर्जन घाट जे नाले सां ॼाणियो वेंदो आहे बेड़ागढ़ में, हुते पूज्य सामूहिक बहिराणनि जो आयोजन हो। ऐं तव्हां सम्झो शाम जो एतिरी तेज़ बारिश पइजी वई जॾहिं की सॼा टेबलनि ते पूज्य बहिराणा साहिब विराजित थी चुकिया हुआ। हुनखां पोइ हिकदमि तेज़ी सां बारिश आई ऐं मौसम बि 70-80% क्लाउड ऐं बारिश जो अनुमान ॿुधायो वियो। सभिनि खे लाल साईं ते भरोसो हो, खुले में कोई बि मथां तिरपाल या कुझु न हो। तव्हां विजुअल्स में ॾिसंदा हूंदा। अचानक बारिश आई, हिते तक की ज्योतियूं बि गीलियूं थी वयूं। ज्योतियुनि जी जो वट हूंदी आहे उहा बि गीली थी वई। सभिनि जो मूड हिन ॻाल्हि सां ख़राबु थी वियो। हिकु तरह सां जीअं हिकु नंढड़ो सो ॿारु पंहिंजे पिता जे साम्हूं अर्ज़ी रखंदो आहे कि कीअं करूं, उहे सभिनि झूलेलाल साईं जे साम्हूं अर्ज़ी बि रखी, साईं हीअ त कमु ख़राबु थी वियो। पूज्य बहिराणा साहिब जो तव्हांजो आयोजन, तव्हांजा बहिराणा साहिब आहिनि, तव्हां कीअं हीअ थी सघे थो। ऐं सम्झो कि असांखे बि हिकु चमत्कार भई, हाणे वटियूं बरनियूं कीअं एतिरी गीली थी वई आहिनि, कीअं ई थींदो। ऐं एतिरो वॾो आयोजन रखियो आहे, सभु ख़राबु थी वेंदो। ऐं बारिश जो अनुमान राति तक बि ॿुधाए मोबाइल, नेट, गूगल। ऐं सभिनि खे टेंशन थी पई त बारिश न बंदि थींदी, अॼु त बहिराणा साहिब पूजन ई बेकार थी वेंदो, कीअं कमु थींदो। हुते साईं लालदास साहिब चक्रबाटा वारनि जे सानिध्य में हीउ प्रोग्राम हो। साईं जिन सां बि हिन ॻाल्हि जे पुठियां चर्चा थी, साईं त कमु बेकार थी। साईं चयो हिकु बार असांजी जोत साहिब जागी वञे, पोइ हिनखे विसाइण वारो केर बि कान आहे जग में। बसि हिकु बार असांजी जोत साहिब साईं खे अर्ज़ी लॻाई। बारिश त विश्वास करनो, तेज़ बारिश जो 10-15-20 मिंट खां हिकदमि थी पई। तव्हांजो गूगल ॿुधायो भई रेगुलर बारिश हलंदी, ऐं जंहिंमें 70, 60, 80 जा हुन में ॿुधायो भई 80% बारिश आहिनि। जो अमूमन अहिड़ो थींदो आहे कि जेतिरो ॾेखारींदो आहे त बारिश पवंदी आहे, पर तव्हां विश्वास मञो बारिश हल्की छा बिल्कुलु बंदि थी अधु पौन कलाक लाइ। ऐं जो वटियूं गीली थी वयूं, साईं जी कृपा सां भरिजी वयूं। ऐं जोत जगण खां पोइ तव्हां ॾिसो नज़ारो कहिड़ो थी वियो। हुनखां पोइ वाक़ई में बारिश बूंद बूंद ना जे बराबरि, पर जंहिंसां कोई फ़र्क़ु न पिए पियो। ऐं प्रोग्राम ईअं थियो जीअं लॻियो कि बारिश पई न हुजे। ऐं सभिनि भोपाल वासियुनि खे, बेड़ागढ़ वासियुनि खे ॾाढो आनंद आयो हुन में। हीअ अखियूं ॾिठो चमत्कार कल्ह थियो। ऐं जंहिंखे मञणु असां हिकु बार हिन रियलाइज़ पिया करूं त थी कीअं वियो कि वटियूं गीली थी वयूं, बारिश जो अनुमान ॿुधायो पियो वियो, पोइ बि बारिश रुकिजी वई ऐं बारिश पई कान। हुनखां पोइ मौसम सुठो थी वियो।